ठठोडर सामूंडी तूफ़ान जो ख़तरो टरी वञण बावजूद बरसातूं पवण जो सिलसिलो बदस्तूर वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की पवण वारो सिलसिलो जारी आहे। बरसातनि सबबि बिठल फ़सलनि खे नुक़सान पहुचाइण सां गॾु काफ़ी पोरियतनि जा कचा घर ॾही पट करे छॾिया आहिनि, जंहिं करे बरसात मुतासिरीन सख़्त परेशान आहिनि। उन सिलसिले में पियल तेज़ तूफ़ानी बरसातनि ठटे वेझो दरगाह सतियूं लखालू मीरबर में 7 पोरियतनि मोहम्मद उमर मीरबर, ग़ुलाम नबी रसूल बख्श खमू अंगारियो मीरबर ऐं ॿियनि जा घर शामिल आहिनि, जेके डाइण समेत ॻोठ साबू मीरबर में टिनि पोरियतनि उमर मामू खमीसो मीरबर जा घर ढाहे छॾिया आहिनि, जेके हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। ॿिए तरफ़ कोहिस्तानी पट्टी सुपर हाईवे 36 मेल ऐं 35 मेल ॻोठ साइनो झाखरो ऐं ॿियनि ॻोठनि में केतिरा ई कचा घर ढही पट करे छॾिया आहिनि, जिन में अली ग़ुलाम जाखरो, अनवर जाखरो, इस्माइल महबूब, शहज़ाद मुनव्वर, मंठार जाखरो ऐं ॿियनि जा घर शामिल आहिनि, जेके पिणु मदद जा मुंतज़र आहिनि। पर बरसात मुतासिरीन जी अञा ताईं ज़िले इंतिज़ामिया समेत कंहिं बि साड़ न लधी आहे। बरसात मुतासिरीन जा घर ढहण समेत सिंध समूरो घरनि में रखियल सामान भी बरसातुनि जे पाणीअ सबबि ख़राब थी वियो आहे। पर ज़िले इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि समेत बरसात मुतासिरीन जी केर बि वाहर करण वारो नाहे।